हेॾा असां हिन चेटीचंड ते न घर में बहिराणो कढंदासीं। छा बहिराणो कढंदासीं? हिते सभु मार्केट डाउन लॻो पियो आहे, हेॾा नुक़सान थिया आहिनि, शेयर्स कौड़ीअ भाव थी विया आहिनि ऐं तो ख़ुशियूं मनाइणियूं आहिनि। अरे मार्केट डाउन आहे त वरी उथजंदो बि। झूलण साईं जेको बि कंदो आहे न असांजे भले जे लाइ कंदो आहे। छा थियो? एॾो परेशान छो था थियो? अरे कलाक खां तो टीवी खे चालू करण जी कोशिशि कयां, हाणे लॻे त सफ़र बंदि थी वई। अरे ठीक आहे न, पुराणी वेंदी तॾहिं त नई ईंदी न। अरे नई फोकट में थोड़ी ईंदी, लॻो न 40,000 जो फटको। अरे हिन में बि कोई भलो हूंदो। झूलण साईं असांजे सुठे जे लाइ कंदा आहिनि जेको बि कंदा आहिनि। पंहिंजे घर में बि अचण लाइ पुछणो पवंदो छा? न थियो छा? उहो ई थियो जेको मुंहिंजी क़िस्मत में लिखियलु आहे। हमेशह चवंदी आहे न झूलण साईं जेको कंदो आहे सुठे जे लाइ कंदो आहे। छा सुठे जे लाइ कंदो आहे? मुंहिंजी पुणे जी ट्रेन मिस थी वई, हाणे काई ट्रेन बि कोन्हे का। अॼु मूंखे उहा ट्रेन मिली वञे न त मुंहिंजे हथ में करोड़नि जो कॉन्ट्रैक्ट हुजे हा। सभु हली वियो। तानी सेक्रेटरी मुझे शो थी कॉल करे? अरे फोन बंद कर रखी है मां, कंपनी वालों के छा जवाब दें? ठीक है, एक मिनट। हेलो मैम, एक बुरी खबर है। क्या हुआ? अभी अभी खबर मिली है, सर जिस ट्रेन से पूना निकले हैं उस ट्रेन का मेजर एक्सीडेंट हो गया है। हेलो मैम, मैम कैन यू हियर मी? मैम, उनकी ट्रेन मिस हो गई थी। ओह थैंक गॉड। सर ठीक है ना? सर बिल्कुल ठीक है। अॼु मां सम्झी वियुमि, झूलण साईं जेको कंदो आहे असांजे भले जे लाइ कंदो आहे। सुभाणे चेटीचंड आहे, असां लाल साईं जे मंदिर बि हलंदासीं ऐं घर में बहिराणो बि कढंदासीं। पंजड़ा गाईंदासीं, झूलण जी मौज मचाईंदासीं। बिल्कुल सही ॾींहं ते तव्हांखे सम्झ में आयो आहे। आयो लाल सभई चओ झूलेलाल, बेड़ा ही पार।